अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला नबिय्यिहि वल वज़न वल फज़ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदतिन वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला कुफ़ुव लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعذارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة آلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى وقال الله تعالى في مقام آخر وظنون إذ ذهب مغاضبا فظن أن لن نقدر عليه فنادى في الظلمات أن لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين آمنت بالله صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
जेके जागो था सभई आशिक़ रसूल साहब अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शब मेराज पे आसमानों में ये शोर था, उठो के जश्न अकीदत का एहतमाम करे। शब मेराज पे आसमानों में ये शोर था, उठो के जश्न अकीदत का एहतमाम करे। ज़मीन से आज वो इंसान आने वाला है, ज़मीन से आज वो इंसान आने वाला है। कदम कदम पे फरिश्ते जिसे सलाम करे। जिते न साथी को साथ दींदो उते पोशाफे हुजूर थींदो। जेको ॾाढा सुभान अल्लाह करे सैयद जी दुआ सां हिन साल मदीने वञे, जेको आहिस्ते चवंदो अल्लाह कंदो पंधु वेंदो मदीने, जेको ॾाढा चवंदो सैयद हबीबुल्लाह शाह सां गॾु हलंदो मदीने, जेको किराओ पंहिंजो पाण भरींदो हलंदो मूंसां गॾु चो सुभान अल्लाह। जिते न साथी को साथ दींदो उते पोशाफी हुजूर थींदो। असां में आगिन गुनाह के खुदा को माफ़ी वठी सॾींदो। ज़मीन हूंदी ततल समूरी उते पघर में कई पिया ॿुॾंदा। मशर जे मैदान में ज़मीन हूंदी ततल समूरी उते पघर में कई पिया ॿुॾंदा। धणीअ खां पोइ जन्नत वठी ॾियण लाइ हबीब सोणो उते पोइ ईंदो। खुदा जो महबूब उम्मतन लाइ खुदा अॻियां वेंदो सजदे में पिणो। तो बेशक खुदा जो महबूब उम्मतन लाइ खुदा अॻियां वेंदो सजदे में पिणो। तू माफ़ कर मुंहिंजी उम्मत खे शफ़ा हबीब जी रब मञींदो। असां में आगिन गुनाह के खुदा को माफ़ी वठी सॾींदो। अल्हम्दुलिल्लाह। अॼु 3 मार्च सन 2021 मुताबिक़ 18 रजबुल मुरज्जब सन 1442 हिजरी गोठ वाहिद बख्श मलक में घोटकी शहर जे भरिसां असांजे प्यारे साथी हज़रत मौलाना साईं ग़ुलाम रसूल कलोड़ो साहब जन जे वास्ते सां प्यारे जमाती हाफ़िज़ मोहम्मद लाइक मलक साहब ऐं उन जी नौजवान कमेटी उन्हनि जो जी जुमला जमात जी सिक भरी दावत ते अल्लाह साईं हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे ॻोठ जी मूंखे हर साल जीअं ज़ियारत भी नसीब कराई आहे। बरकत भरी महफ़िल में भलारे महीने में भलारी मजलिस में अल्लाह साईं क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। मगरिब जी नमाज़ को वठी करे आलिमन जा दीदार क्या थव, कुरान ॿुधो थव। रात जा 11 थी विया आहिनि। 11:15 बजे मां वाइद शुरू कयो आहे। 12:30 बजे ते मुंहिंजो टाइम आहे 1 कलाक। आख़िरी आलिमा दुआ थींदी साथ ॾींदो इंशाअल्लाह। 12 बजे जे टाइम वेझो थींदो त दुआ जा हथ खणंदासीं। आमीन मलाइक कंदा क़बूल असांजी दुआ अर्श ते रब्बुल आलमीन कंदो। अॻे साल थोड़ी मूंखे तकड़ हुई। हिन साल त हिन ॻोठ जे नौजवाननि चयो साईं खे ॾींदासीं, आख़िर में त पियो हले। छो त हिन ॻोठ जे नौजवाननि जी मूंसां मोहबत आहे। अल्लाह जाने साईं ग़ुलाम रसूल पियो चए साईं ॿिया आलिम तब्दील कंदा आहिनि पर सैयद खे दुआ जे लाइ रखंदा आहिनि। मां बि दुआ करणा अल्लाह ताला हिन सॼे इलाइक़े खे मुवहिदनि जो मर्कज़ बणाए, शिरक बिदत खां बचाए।
मूंखां अॻ में बुज़ुर्गनि आलिमनि मदीने वारे साईं जो मेराज पढ़ियो। मां बि हुज़ूर जे मेराज जी कुझु झलक ॾींदुसि, पर दिलि थी चए त मां वरी ॿियनि नबियनि जो बि मेराज पढ़ां, जिन में तौहीद जा सबक बि मिलनि था। अॼु जेका मां आयत पढ़ी आहे इहा हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी तस्बीह आहे। दिल थी चए त हज़रत यूनुस नबीअ जो बि तव्हांखे मेराज ॿुधायां। मेराज अल्लाह सभिनी नबियनि खे करायो, पर सभिनी नबियनि खे मेराज फर्श ते थियो, मिठे मोहम्मद खे मेराज अर्श ते थियो। ऐं इहा ॻाल्हि बि यादि रखो, घोटकी वारो मौलविन को ॿुधो त अथा मेराज जो वाक़ियो। मेराज छो थियो, मेराज छांजे करे थियो, मेराज जा मक़सद कहिड़ा आहिनि, मतिलब कहिड़ा आहिनि। रब तो फरमाए मां पंहिंजे सोने खे मेराज इन करे करायो तां त दुनिया वारनि खे सबक ॾियां त तव्हां सभु हेठि आसमान मथे आहे। मथे आहे न बाबा, मूंसां ॻाल्हाईंदा हलो, मुंहिंजी तबियत खुलंदी तव्हांजे ॻाल्हाइण सां। जे निंड पिया हो त ॿई हथ मथे कयो, ॿ टे यार आहिनि खणी विया भुल में। जेके जागो था साईं नारो हणी तव्हांखे जागाईंदो। क़ुरान हलंदो निंड ईंदी आहे, पर मोमिन दिलि खोले वेहंदो आहे त ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। निंड बि अचे छो न अचे, रहमत थी वसे। शैतान जे प्रोग्राम में लानत वसंदी आहे, माण्हू वात फाड़े वेठा हूंदा, निंड न ईंदी आहे। हे क़ुरान रहमत जो प्रोग्राम आहे, हिते रहमत वसे ई वसे थी। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, नारे तकबीर। मां साईं खे दुआ थो कयां, अल्लाह कंदो शहीद अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों नारा हणंदो तव्हांखे जन्नत में वठी वेंदी। आमीन कर पे सैयद जी दुआ लॻेसि। मुवहिदो तवजो कयो, दीनदारो, सभिनी खां आसमान मथे आहे, वरी आसमान खां पोइ सिदरतुल मुंतहा, वरी सिदरतुल मुंतहा खां पोइ जन्नत, वरी जन्नत खां मथे अल्लाह जो अर्श। अर्श ते रब रहमान वेठो आहे। अल्लाह फरमाए मां मेराज जी राति तव्हांखे सबक थो ॾियां घोटकी वारो, जीअं तव्हां को अर्श मथे आहे त अर्श ते पहुचण वारो मिठो मोहम्मद बि तव्हां को ईअं मथे आहे। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो कुरान जा आशिको, दीन जा परवानो, थोरो तवजो कयो, सैयद जे हथ में कुरान आहे। 23 सिपारो थी, सूरत जो नालो थी सूरत साफ़ात। सूरत जी आख़िर में अल्लाह तबारक व तआला हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो ज़िक्र फरमायो आहे। अच त क़ुरान ॿुधाया त तव्हांजे मलकनि जे ॻोठ में रहमत जो मींहुं वसी पवे। फरमाए ज़ियारत भी कयो कुरान जी, अल्लाह तव्हांखे क़ब्र क़यामत में न कुरान जी शफ़ाअत ॾे। मुझो रब्बुल आलमीन तो फरमाए लारे किताब में फरमाए व इन यूनुस लमिनल मुरसलीन। इज़ अबक़ा इलल फुल्किल मशहून फसाहम फकान मिनल मुदहज़ीन फल्तक़महुल हूत वहुव मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौमि युबअसून। जेके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। मां पुछा 11 बजे खां वो कहिड़ा माण्हू वेहंदा, पर अञा ख़ल्क़ वेठी आहे, सॼो पिंडाल भरियल आहे, ख़बर पइजी वई त हे दुआ ताईं वेहंदा। मामूल साहब के जो गुलाम रसूल मानी खाराए छॾे, माण्हू त हलिया वेंदा। चए न साईं मानीअ वारा छोड़ा आहिनि, क़ुरान वारा हाय। क़ुरान तो फरमाए हिकिड़ो नबी आहे जंहिंजो नालो यूनुस अलैहिस्सलाम आहे। वॾी तबलीग कई क़ौम खे, ॾुख थियसि, माण्हू सुधरनि कोन पिया। उन ॾुख में कावड़ में पंहिंजी क़ौम जो ॻोठ छॾे वियो, पर नबी थोरो इंतज़ार करे रब हुकुम करे तो उनमें फ़ाइदो हो। नबी ॾुख में क़ौम को नाराज़ थी निकितो,
सफ़र कंदे कंदे अॻियों दरियाह अची वियो। दरियाह समुंड रस्तो कोन्हे, दरियाह में त ॿेड़ियूं हलंदियूं। हिकिड़ो ॿेड़ो तयारु हुयो, सुभान अल्लाह। उन ॿेड़े में 70-80 मुसाफ़िर भी वेठा हुआ। मीर बर माण्हू रड़ियूं पियो करे, बाक़ी हिकिड़ो रहला अचो वियो त मां सफ़र शुरू कयां। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी नज़र पइजी वई, चवे तो अदा बीहो बीहो, मां भी ॿेड़े में सफ़र कंदुमि। 70-80 माण्हुनि जी जमात सां हज़रत यूनुस भी ॿेड़े में वेठो। कुरान मजीद जा तफ़सीर इब्न कसीर, तफ़सीर रूहुल मानी, कुरान मजीद जा तफ़सीर अनवारुल बयान, मां उन्हनि तफ़सीरनि में पढ़ियो तफ़सीर मज़ारी। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़े में सवार थियो, ॿेड़ो पाणीअ जी मौजनि में हले पियो। हलंदे हलंदे हवा लथी, पाणीअ जी मौजनि में ॿेड़े जो वज़न बरक़रार न रहियो। फरमाईंदा मुहाणे खां रड़ियूं निकिरी वयूं, ड्राइवर खां मीर बार खां, बीहो बीहो, चवे तो जल्दी कयो, ॿेड़े में सभु मरंदासीं। हिकिड़ो माण्हू पाण खे दरिया में उछलाए कुर्बानी ॾे त जीअं ॿियनि जी जान बची वञे। मां तव्हांखो पुछां थो, कसम त अलाह जो, उन ॿेड़े में तूं असां बि हुजूं हा त पाण खे उछलायूं हा पाणीअ में? मरण जे लाइ को तयारु थिए हा? साहु हर कंहिंखे प्यारो आहे, कोई मरण जे लाइ तयारु न आहे। हर कंहिंखे साहु प्यारो आहे। असां वटि वॾी उमिरि वारा कुराणा वीचारा खड़पील जिन जा ॾंद बि भॼी पिया आहिनि, उहे बि चवंदा पंहिंजी औलाद खे, अरे भी मुंहिंजो इलाजु कराए, भली 2-3 जॾहिं बनी खपाए, मूंखे 2-3 ॾींहं जीअरो रखिजांइ। कुरान बि मरण जे लाइ तयारु न आहे। दुनिया हेॾी प्यारी आहे। हाणे ताज़ो जान छुटी, विच में जॾहिं साल अॻ में कोरोना आई न, कोरोना अॻे साल, माण्हू हेॾा मौत खां ॾिजनि पिया, कोई कंहिंखे हथु न पियो ॾे। चङा भला वॾेरा बि ईद हीअं पिया मिलनि, अलाह ये हथ ॾियण वञ न सही, परे 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 परे। अड़े हूअं त भाकुर पाईंदा हो इलेक्शन में, हाणे वॾेरा पिया चवनि परे थी किरो न हाई किरो न, भाकुर न पए, ईद मिलण आयो आहे, चए हीअं मिल, हथ न ॾे। हा मौत खां भउ। अड़े मुसलमान मोमिन मौत खां ॾुधंदो न आहे। नबी से फरमायो मौत त मोमिन जे लाइ तोहफ़ो आहे। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। अरे चरिया ये दुनिया त मोमिन जे लाइ कैद खानो आहे, काफ़िर जे लाइ जन्नत आहे। काफ़िर खे अयाशी कंदो, न ख़ुदा जे हुक्म जो ख़ौफ़, न मदीने वारे साईं जो हुक्म जो ख़ौफ़। काफ़िर त कैद खाने में न आहे, आज़ाद आहे। तूं त मोमिन आहे, अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म ते तोखे ज़िंदगी गुज़ारणी आहे। जीअं जेल खाने में कैदी चवंदो आहे अल्लाह करे जेल जो दर खुले त आज़ाद थिया, मोमिन तू दुनिया में कैद खाने में आ, तू त मौत जे लाइ तयार थी, अल्लाह करे मौत अचे त वञी पंहिंजे रब सां मुलाक़ात कयां। अरे मौत खां उहो ॾुजे जंहिं पंहिंजी आख़िरत न ठाही आहे। मोमिन तू त नमाज़ी आ, तू त रोज़ानो कुरान जी तिलावत कंदो आ, तू त पीउ माउ जी ख़िदमत कंदो आ, तू त रजब जे महीने में ज़कात ॾींदो आ, तू त सदको कढंदो आ, तू त रमज़ान जे महीने में कुरान जा ख़तम कढंदो आ, तू त रमज़ान में रोज़ा रखंदो आ, तू त पाड़े वारनि जो ख़्यालु कंदो आ, औलाद जा हक़ अदा कंदो आ, घरवारीअ जा हक़ अदा कंदो आ, पीउ माउ जी ख़िदमत कंदो आ। तू छो को मौत खां ॾुजे? तू त हलाली मुसलमान आ, हलाल खाईंदो आ, तू त जुआ खां परे, व्याज खां परे, रिश्वत खोरी खां परे, ज़िना खोरी खां परे, तू त गारियूं न कढंदो आ, तुंहिंजे चपनि ते त कुरान हूंदो आ, रब जो ज़िक्र हूंदो आ, तू छो तो मौत खां ॾुजे? नबी से फरमायो मोमिन हरदम तयारु हुजे, जीअं मौत अचे त वञी रब सां मुलाक़ात करे। मौत खां उहो ॾुजे जंहिं आख़िरत न ठाही आ। मोमिन तू त आख़िरत जी तयारी करे छॾी आ। तव्हां ॾुजो था मौत खां, तयारी आहे न। तोहफ़तुल मोमिन, मोमिन जे लाइ तोहफ़ो आहे। अड़े हिते दुनिया में कॾहिं मथे में सूर आहे, अखि मारे कर, कॾहिं पेट में सूर आहे, हीअं कॾहिं गोॾनि में सूर आहे, कॾहिं कमर में चेल में सूर आहे, कॾहिं ब्लड प्रेशर हाई आहे, कॾहिं हेठि करे मथे, कॾहिं शुगर चढ़ी वई, कॾहिं शुगर लही वई।
ए सूरन जो जान आ, दिल जी हार्ट अटैक आ, दिल जा वाल बंद थिया, कैंसर जूं बीमारियूं अलाए केॾियूं बीमारियूं निकितियूं, रब माफ़ करे। मोमिन सूरन जे जान में छो तो रहण चाहे, तू त मौत जे लाइ तयार थी, छो त मज़ेदार जहान आ, त अॻियों आख़िरत वारो जहान आ। हाणे ताज़ो असांजो मौलाना देवबंद जो आलिम मुफ्ती ज़रवरी साहब रहमतुल्लाह अलैह वफ़ात करे वियो। महीने ॿिनि जी ॻाल्हि आहे। वफ़ात खां अॻु में 7 ॾींहं मां मोबाइल ते ॿुधोमांसि, तालिबनि खे सबक़ु ॾींदे रोई पियो, चए अदा मां ख़्वाबु लॻो आहे राति त मां वफ़ात करे वियो आहियां। आलिमनि मूंखे गुस्ल दफ़न कफ़न जनाज़ो पढ़ाए वञी क़ब्र में सामीअ में रखियो। निंड में ॾिसां पियो, ख़्वाब में ॾिसां त मां सामीअ में सुतल आहियां, मलाइका आया आहिनि सवालनि जवाबनि वारा, पर मुंहिंजी क़ब्र में 2 सूरतूं आयूं, 2 नौजवान आया हसीन जमील, हिकिड़ो पेरनि खां बीठो, हिकिड़ो मथनि खां बीठो। जेको पेरनि खां बीठो रण करे मलाइकनि खे चए थो हलिया वञो, असां हिन जी सिफारिश रब वटि करे छॾी आहे। मौलाना इहा ॻाल्हि कंदे रोई वेठो, शल इहो ख़्वाबु सचो थे। मलाइकनि मूंखे तकलीफ़ न ॾिनी, मां सुतो पियो आहियां क़ब्र में। हुन मथे जे मथां जेको बीठो उहो वरी हिन खां बि वधीक सुहिणो, पेरनि वारे खां। मां उन्हनि खां पुछा कई, तव्हां ॿई कहिड़ो जिन मुंहिंजी अलाह वटि सिफारिश कई आहे क़ब्र में? जेको पेरनि खां बीठो उन नौजवान सोणे ॻाल्हाए करे चयो, मौलाना मूंखे नथो सुञाणे, न मां नथो सुञाणा, ते मौलाना मां तुंहिंजी सलातुल फज्र आहियां। सलातुल फज्र माना फज्र वारी नमाज़, सुबुह वारी नमाज़। मौलाना सी हुजे थधि हुजे, गरम पाणी हुजे न हुजे, थधो पाणी हुजे बि 50 साल थी विया, तूं कॾहिं सुबुह जी नमाज़ कज़ा न कई। मां फज्र जी नमाज़ क़ब्र में अल्लाह वटि तुंहिंजी सिफारिश करे छॾी आहे। चए जेको मथे जे मथां बीठो आहे तूं केरु? मौलाना मूंखे नथो सुञाणे, न। चए सॼी ज़िंदगी तॾे ते वेही 40 साल सुबुह जो क़ुरान जा दर्स ॾिनई, ख़तम ॾिनई, तिलावत कयई, मां रब जो क़ुरान आहे तो मूंसां यारी रखी, हाणे मां क़ुरान तोसां क़ब्र में बि गॾु, पुल सिरात ते बि गॾु, सिरात मीज़ान में बि गॾु। मौलाना ज़रवरी तोखे जन्नत जे दर ते छॾे पोइ मोटी ईंदासीं। हिन सां यारी रखे त कमाई न साईं। मोमिन तूं त तयारी कर, क़ुरान सां यारी रख, बस बेड़ा पार थी। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम ॻाल्हि यादि आहे, ॻाल्हि निकिती त हीअं अॻिते वियासीं सम्झणी में। हज़रत यूनुस मोटी आहे, मां पंहिंजे मौज़ूअ ते। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम बि वेठो बेड़े में, हलचल थी वई, कोई मरण जे लाइ तयारु न आहे। अल्लाह जो नबी हूअं बि सुहिणो थींदो आहे, चेहरे में अछी ॾाढ़ी, सभिनी उन ॾे निहारियो, चवण लॻा यूनुस तूं फ़ैसिलो कर त हाणे कीअं कजे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो सवाइ मुहाणे जे ॿेड़ी हलाइण वारे जे सभु पंहिंजा पंहिंजा नाला ॿुधायो त पर्चीअ ते लिखूं था, पोइ वरी पुखा कढंदासीं, जंहिंजो नालो निकितो अलाह जी तक़दीर मां फ़ैसिलो थींदो, पोइ उहो पाण खे दरियाह में उछलाईंदो। क़बूल आहे, सभिनी जो क़बूल आहे। नाला लिखंदा विया, लिखंदा विया, लिखंदा विया, जेके ॿेड़े में वेठा उहे दिलि में चवनि अलाह करे असांजो नालो न अचे, अलाह करे मुंहिंजो नालो न निकिरे, मां छो अंदरि दरिया में वञा। अलाह फरमाईंदा 70-80 माण्हुनि जा नाला सवाइ मुहाणे जे, छो त ड्राइवर खे त न मारबो न, ड्राइवर मरे त सभु मरनि। हा, कारीगरो जेको मिस्त्री हलाइण वारो ॿेड़ी उन खां सवाइ बाक़ी सभिनी जा नाला लिखियऊं। हाणे हिकिड़े अछी ॾाढ़ीअ वारे खे चयो पर्ची खणो, उन पर्ची खई चई हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी तिरीअ ते रखो, त सभिनी खे ॾेखारिया कंहिंजो नालो निकितो आहे। फरमाईंदा पर्ची जो कढनि त अल्लाह अकबर, फ़ैसिलो रब जो। उन पर्चीअ ते लिखियो पियो आहे यूनुस अलैहिस्सलाम। मुस्कुराए करे चयो वाह मुंहिंजा रब, सलाह बि मां ॾिनी, नालो बि मुंहिंजो निकितो, सलाह बि त मां ॾिनी त इहो कमु कयो, नालो बि मुंहिंजो निकितो। चवण लॻा न न न, तूं ख़ुदा जो नबी आहे, नबी खे दरिया में उछलाईंदासीं, नबी ज़िंदा रहे त उम्मत जे लाइ रहमत आहे।
तो त हसीन जमीला नबी सोना हुंदा तॾहिं त असांजो नबी बि सुहिणो हज़रत हसन मुंहिंजे महबूब जे वज़ुहा वारे चेहरे जी हीअं थो तारीफ़ करे अशरफ ॿुधाए आशिक़ रसूल व अहसन मिनक लम तर क़त्तु ऐनी व अजमल मिनक लम तलिद निसाउ खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ। हज़रत हसन ये लफ्ज़ चया त आशिक़ रसूल नबी से पंहिंजी चादर लाए हसन से के तोहफ़े में ॾिनी। नबी जी चादर मज़ाक असांजो अक़ीदो आहे देवबंदियुनि जे आलिमनि जो जेका आसमान मां चादर लहे उन जो शान घटि आहे, जेका मिठे मोहम्मद जे कुलनि तो चादर लहे उन जो शान मथे आहे। हसन वरी तारीफ़ कई अल्लाह जा नबी तूं हेॾो सुहिणो आहे के मां जे लाल जी अखेड़ो सुहिणो ॾिठो ई न आहे, का माउ तो जहिड़ो गुल ॻणींदी कोन, सोना तूं हर ऐब खां पाक आहे, ईअं ख़लक़ियो अथई रब जीअं तूं घुरियो आहे। अखिमाने कर न साईं तोखे कीअं उछलाईंदासीं, ॿेड़े में चऊं भला ॿीहर तां पुखो विझूं, ॿीहर तां पुखो विझूं, मन नबी बची वञे ॿिए कंहिंजो नालो निकिरे, ॿीहर पुखो विझनि हे सभु दिलि में चवनि अलाह असांजो नालो न निकिरे। केरु दरिया में पाण खे उछलाए बच्चा ॿार जुदा थी वेंदा। फरमाईंदा वरी ॿीहर जो पर्ची कढनि, वरी जो पर्ची खोलनि त वरी लिखल हो यूनुस अलैहिस्सलाम। बस अब मां हला थो, मां थो वञा दरिया में, मुंहिंजो नालो निकितो। सभिनी जो न साईं टे शरीयत जा, वरी टियों दफ़ो था पुखो विझूं, मन ख़ुदा जो नबी बची वञे पर मर्ज़ी कंहिंजी हलंदी। फरमाईंदा टीहर जो पर्ची कढियो, क़ुरान थो चवे फसाहम फकान मिनल मुदहज़ीन, वरी जो टीहर पर्ची खोलियो त वरी लिखल हो यूनुस अलैहिस्सलाम। साईं हाणे ॾे कुर्बानी, टे दफ़ा तुंहिंजो नालो निकितो आहे। हज़रत यूनुस को फरमाए ठीकु आहे, हिन में तव्हांजी मर्ज़ी न आहे या अल्लाह जी मंशा आहे। हेॾो मुंहिंजे रब साईं बि दरिया जी वॾी मच्छीअ खे चयो ख़बरदार मच्छी तयारी कर, अच त मां तुंहिंजो पेट बि वॾो कयां, तुंहिंजो वात बि वॾो कयां, तुंहिंजे पेट में मां अल्लाह पंहिंजे महिमान नबी हज़रत यूनुस जो बिस्तरो बि विछायां। पंहिंजे दिलि ते हथ रखो मलक साहिबो ॿियनि ज़ातियुनि वारो, इहा मच्छी बि त मच्छी हूंदी न, जंहिंजे पेट में अल्लाह हज़रत यूनुस खे 40 ॾींहं मानी बि खाराए पियो, पाणी बि पियारे पियो, वरी मच्छीअ जे पेट में ख़ुदा नबी खे निंड बि कराए पियो। अञा मुशरिकनि खे अल्लाह सम्झ में नथो अचे, अरे इहो ई त अल्लाह आहे जेको हिकु राति जी ऊंदाही, ॿी दरिया जी ऊंदाही, टियों मच्छी जे पेट जी ऊंदाही, टिनि ऊंदाहिनि में केरु पियो खाराए। अञा हे वरी चए थो ॿई हथ खणी ते गाज़ी पारत थी, गाज़ी छा कंदो, इहो त काठी आहे, रसा ॿधा अथसि, रसो खोलेसि त इहो लकिड़ो मथो किरी पवई, मथो फाड़े छॾई। अरे ॿियनि खे हथ न ॿध, मां सैयद हबीबुल्लाह शाह तुंहिंजो दुश्मन न आहियां, ये क़ुरान हथ में खणी मां सैयद तुंहिंजो सजणो आहियां, अल्लाह जो वास्तो थी मां तुंहिंजो नौकर आहियां, हथ ॿधी तोखे अर्ज़ु थो कयां, सुभाणे ईअं न चइजांइ मुंहिंजे नाले मुहम्मद वटि मूंखे मयार न ॾिजांइ त साईं सैयद घुरायोसीं, आलिम घुरायोसीं, हक़ न चई वियो, लिकाए वियो, न त सुधरी वञूं हा। ख़ुदा जो वास्तो ते असां नबियनि जी इज़त कंदा आहियूं, असां सिद्दीक़ी आहियूं, असां फारूकी आहियूं, असां उस्मानी आहियूं, हथ मथे करे चओ असां हैदरी बि आहियूं। असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली खे न मञे उनजे मुंहं में लख लानत हुजे। असां हसनी, असां हुसैनी, असां त मिठे मोहम्मद जे क़दमनि जी जुतीअ जी दज़ ऐं ख़ाक मिटी बि पंहिंजे अखियुनि में सुरमो करे पाईंदासीं। असां त सेवण वारी दरगाह लाल कलंदर ते बि क़ुरान पढ़ी आयासीं, असां त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी क़बर ते बि क़ुरान पढ़ी आहे। हाणे मार्च जो महीनो आहे, 3 तारीख़ आहे, क़ुरान मुंहिंजे हथ में आहे, 9 तारीख़ मार्च मुंहिंजो राति जलसो आहे लाल कलंदर जी दरगाह जे भरिसां, मां उते बि वञी तौहीद पढ़ी ईंदुसि इंशाअल्लाह। असांजो कमु वाइज़ कयो, हिदायत अल्लाह जे हथ में आहे। असां त रानीपुर में बि सचल फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जे भरिसां क़ुरान पढ़ी आयासीं। मां त बलोचिस्तान में गंदावा साईं चीज़ल शाह जी दरगाह, उते बि क़ुरान पढ़ी आयुमि। साईं चीज़ल शाह जो सोट सैयद अली रज़ा शाह असांजी जमात में अची ऐलान करे छॾे।
ओ गादी नशीन साईं चीज़ल शाह जो सोट जमियत उलमा इस्लाम में ऐलान की या नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद जमियत उलमाए इस्लाम नारे तकबीर। असां त जाते भी के पीर मुर्शिद जी कब्र ॾिसंदो ड्राइवर खे चवंदा गाॾी बीहार त क़ुरान पढ़ूं असां पीरनि जा मुखालिफ़ न हो खुदा जो कसम असां वलीअ जा मुखालिफ़ न आहियूं साईं बुढल फ़कीर जी दरगाह जे भरिसां मां क़ुरान पढ़ी आयुमि साईं हाजन शाह बुखारी जी दरगाह जे भरिसां क़ुरान पढ़ी आयुमि सैयद आया हीअ कुर्सी ॾेई चुमान माइट वियो मुंहिंजे भरिसां वियो मां बि सैयद आहियां तव्हां बि सैयद आहियो अचो त क़ुरान ॿुधायां साईं अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह क़ब्र ते रहमत करेसि साईं हाजन शाह खे कुर्सी ॾेई करे 2.5 कलाक अलम जे हेठो क़ुरान पढ़े असांजो पैगाम प्यार जो आहे अमन जो आहे मोहब्बत जो आहे असीं क़ुरान पढ़ंदा आहियूं दिलि खे धोइण वारो रब आहे हिन क़ुरान जे ज़रिए ख़ुदा जो वास्तो अथव मां तव्हांखे हथ ॿधी इहो ई थो अर्ज़ कयां मौलाना इज़त सभिनी मुर्शिदनि जी कयो इज़त सभिनी पीरनि जी कयो पर घुरो अकेले अल्लाह खो अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सभु विसार बेटा खे वञी जाओ न अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सभु विसार अंदर तूं उजार पना पढ़ंदे केतिरा चए थो कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाह बे पीरा न ॻाल्हाइनि पीरनि वारा ॻाल्हाइनि कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाह जिन रिझायो अलाह तो न चेतन खे बेटा घोट तो चे तू साईं तू सुभान मूंखे चारो नागे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण कंहिंखे बेक न बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धण कंहिंखे पाले सुख पाल किन में कंहिंखां पीहाए पाहण ते न हू ताहण था ॾकनि लिंग लतीफ़ जा हो त चए तो उथ प्यारा ओ दिल वारा कमाए अलिफ मन में सुभान अल्लाह ॾाढा असां पीरनि जो कलाम बि पढ़ूं रब जो क़ुरान पढ़ूं जेके ॻाल्हि वणे सुभान अल्लाह करे उथ प्यारा ओ दिल वारा कमाए अलिफ मन में निंड मिठी कर फिटी कॾहिं त हणंदई कुन में होशदार दिलदार ज़ारो ज़ार रोवंदे अॻियों बर थई सफ़र यकी सिर हलंदे न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे उन महिल पवंदई कल जॾहिं रहंदे रुन में हथ ॿधी अर्ज़ थो कयां ख़ुदा जो वास्तो थी घुर त अकेले अल्लाह को हो तो ते सॼी दुनिया खे निंड कराईंदो आहियां मां निंड जे झटके खां बि पाक किरोना आई सभु दरगाहूं बंदि थी वियूं कोई पुलिस वारो न पियो छॾे हलो बाबा किरोना आहे रब किरोना छो थो आणे चए थो मुशरिकनि खे सम्झायां अरे सॼी दुनिया जूं दरगाहूं बंदि अथव हिकिड़ी दरगाह वठी मां अलाह जी जंहिंखे न कुल्फ लॻे न तालो लॻे 24 कलाक खुलियल थी रात जो 2:30 बजे निंड में पासो भराए चवे ला इलाहा इल्लल्लाह त मां अर्श को चवंदो मां जी मुंहिंजा बाना मूंखे वरी हिकिड़ो पियो चए सैयद असां गुनाहगार आहियूं असांजी अलाह ॿुधंदो ई न असांजी पीरनि जे आॾे पीरनि जी रब जे आॾो मूंखे पियो चए सैयद डीसीअ में कमु पवे बि पटे वाले सां मिलबो वॾे ऑफिसर में कमु पवे त मुंशीअ सां मिलबो मां जो चयो थियो आहे ऑफिसरनि खे रब सां थो मिलाए अरे मुंहिंजो रब त उहो आहे जंहिंजे दर ते सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा जज बि झुकंदा थी जेको जजनि जो बि जज आहे वत इज़ मन तशा क़ुरान सचो आहे न वतुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक आहे
जेके जेके कख मो लख करे लख मो कख करे मर्ज़ीअ जो मालिक आ। कल कलो कोरी कुर्सीअ ते नाज़ पिया कनि इमरान खान वारा, असां हर शइ में खटी वेंदासीं। अॼु राति वाह जो ऐलान थी वियो PTM में, वहाँ यूसुफ रज़ा गीलानी कामयाब थी वियो। आसे मौलाना फज़ल रहमान जो बाबेली दोस्त मौलाना अब्दुल गफूर हैदरी साहब भी खटी वियो। हेॾो असांजो मौलाना फज़ल रहमान जो भाउ मौलाना अताउर रहमान भी खटी वियो। रब ॾेखारियो जेके कादियानियुनि जो पासो पिया खणनि, अॼु उहे रोहिनी था। जेके मौलाना फज़ल रहमान जो पासो खणनि पिया उहे ठरनि था। अल्लाह जी मर्ज़ी आहे, कंहिंखे कुर्सीअ तो लाहे, कंहिंखे कुर्सीअ ते विहारे, छो त इज़त ज़िल्लत जो मालिक उहो आहे। वसीअ कुर्सीयुहु समावाति वल अर्ज़। अरे तव्हां वारी कुर्सियूं आरज़ी अथव, मास्तर जी कुर्सी आरज़ी, स्कूल जे टीचर उस्ताद जी PhD JST HST इन्हनि जी कुर्सी आरज़ी, DC साहब जी कुर्सी आरज़ी, छो त रिटायर थी करे आख़िर त घर वेंदा। पुलिस वारे जी कुर्सी आरज़ी, छो त इन्हनि वीचारनि खे त बदिली ॾाजे में मिलला, करी कहिड़े थाणे ते करी कहिड़े थाणे ते। रब तो चए जजनि जूं कुर्सियूं भी आरज़ी, वज़ीर आला जी भी आरज़ी, वज़ीर आज़म जी भी आरज़ी। अरे सभिनी जूं कुर्सियूं 5 सालनि खां पोइ नई इलेक्शन वरी ख़तम। रब तो चए हिकिड़ी कुर्सी आहे जेके न लहर ईंदी न लोॾो ईंदो। वसीअ कुर्सीयुहु समावात। वो झुक भी उन जे दरवाज़े ते जंहिंजी कुर्सी मज़बूत आला आहे। वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा। सॼी दुनिया जो निज़ाम तो हलाए करे थकु ई न थियो अथसि। ओ मुंहिंजा अल्लाह भला तूं असांखे केॾो वेझो आहे, पुछऊंसि केतिरो वेझो आहे। वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। ए सैयद हबीबुल्लाह शाह जो पटको सैयद खे वेझो न आहे। हीअ मुंहिंजी जाकेट मूंखे एतिरी वेझी न आहे। क़ुरान तो सम्झायां, अखि मां ॾे कर। हीअ शाह साहब जो बोस्की जो वॻो एतिरो वेझो न आहे। हीअ मूंखे अशी गंजी पातल आहे, इहा बि वेझी न आहे। अल्लाह मुंहिंजे सीने ते जेके वार ठाहिया न इहे बि वेझा न थी। रब केतिरो वेझो आहे, चए थो हर बाने खे मां एतिरो वेझो आहे। अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। मां साह जी रग खां बि वधीक वेझो आहे। हाणे जो उथऊं जलसे तो हिते हिकिड़ो बुंड पियो हुजे रोड ते, पोता पाण परे कंदो बुंड खे या चवंदो ओ चना पंप वारो अचो बुंड खणायो, या सॾु कंदे ओ आदलपुर वारो अचो, ओ कादरपुर वारो बुंड खणायो। न चरियो थियो आहे त अरे बुंड खे परे कर, साम्हूं आहे पाण ई हथ विझंदासीं। रब तो चए चरिया मां साह जी रग खां वधीक गॾु वेठो तव्हां, मूंखे नथो सॾु करे, ॿियनि खे थो सॾु करे, जेको हर जाइ ते गॾु थी। हथ मथे करे चओ वाजिबुल वजूद केरा, अल्लामुल गुयूब केरा। टिन ऊंधाइनि में यूनुस अलैहिस्सलाम के मछी जे पेट में खाराइण वारो केरा। हेॾे असांजे वात में का शइ अचे त ईअं गिड़काए वञूं, टुकड़ा थी वञे। मां त सोचां थो त मछी कीअं पई खाए, वरी नबी कीअं पियो खाए। मछी खाए पई पर नबी अंदरि सुतो पियो आहे, उनजे वार खे बि लोॾो न पियो अचे। 40 ॾींहं मछी जे पेट में यूनुस छा थो पढ़े, अच त क़ुरान पढ़ा। वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़ी ज़ुलुमात। हीअ तस्बीह तव्हां बि मूंसां गॾु पढ़ो त अल्लाह तव्हांजे ॻोठ में रहमत कंदो। पढ़ंदो इंशाअल्लाह। पढ़ो सभई ला इलाहा। जेको पढ़ंदो मरण महिल कलमो नसीब थींदो। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। मुंहिंजा ॾाॾा साईं हज़रत साईं सैयद फ़कीरुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजो ॾाढो सखर खां पंधु ईंदो हाले जी शरीफ़। हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह खां ज़िक्र वरितई। मुंहिंजो ॾाढो ॿुधाईंदो त हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी वारो मुर्शिद बि त मुर्शिद हो, जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े पाक मां 11 दफ़ा नालो खणी सलाम मोकिलिया। अल्लाह तव्हांखे त हाले जी वेझी आहे, ख़ुशि नसीब हो। हाले जी दरगाह उहा अथव जो ॿियनि दरगाहुनि ते गुनाहगारनि खे हिदायत नसीब थी ऐं ज़ाकिरी न बणिजी विया, मुरीद बणिजी विया। पर हाले जी दरगाह तो वरी मौलवी बि मुरीद बणिजी विया। वॾा वॾा मौलवी बि हितां बैयत करे विया।
वक्त जा वलीउल्लाह बणजी विया मुंहिंजो मुर्शिद साईं बेर वारो जंहिंजी क़बर मां 7 ॾींहं जन्नत जी खुशबू आई उनखे फैज़ बि हाले जी मूं मिलियो अल्लाह अकबर हज़रत साईं हाले जी वारा वॾा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा ॾाॾे साईं खे शाह साहब ॻोठ में का मुसीबत अचे का तकलीफ़ अचे त इहा आयत पढ़दा कयो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन रब आयल मुसीबतूं बि हटाए छॾींदो हज़रत यूनुस 40 ॾींहं इहा तस्बीह पढ़ी सुभान अल्लाह 40 ॾींहंनि खां पोइ अल्लाह मसीह जे पेट मां नई हयाती ॾिनी हज़रत यूनुस तो चवे अख मारे पियो हज़रत यूनुस तो चवे अल्लाह जी ज़ात जो कसम मसीह जे पेट में रब जी तस्बीह कयां पियो मुंहिंजो अल्लाह मूंखे रोज़ पियो मसीह जे पेट में मेराज कराए नबी जो मेराज वरी मसीह जे पेट में सुभान अल्लाह तो फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिस फी बत्निही इला यौम युबअसून जेकरे नबी या तस्बीह न पढ़िया मां खुदा के एडी ताकत हुई जो मां तोखे क़यामत ताईं मसीह जे पेट में निंड कराया इहो हज़रत यूनुस जो मेराज बाक़ी हिकिड़ो ॿियो नबी ॿुधाया उन जो ज़िक्र भी सूरत साफ़ात में हिकिड़ो अल्लाह जो नबी आहे जिन नालो आहे इस्माईल अलैहिस्सलाम इस्माईल जो मेराज ॿुधाया ख़बर थी इस्माईल पुट कंहिंजो आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो हज़रत इब्राहिम 2 शादियूं कयूं घणी शादियूं जेको सुभान अल्लाह कंदो जंहिंजी शादी न आहे थियल जल्दी थी वेंदी सुभान अल्लाह त अच्छी दाढ़ी वारा बि कनि था लॻे थो ॿीअ जो शौक़ु आहे कुंवारा कयो सुभान अल्लाह बाबा अल्लाह शादियूं केरु कराईंदो आहे अल्लाह अर्श ते माइटी ॻंढियल रब चूंडे ॾींदो आहे जंहिंजो रिश्तो जाते थियल आहे रब आसानी कंदो मां दुआ करण वाला सभिनी जी न्याणियुनि जा रिश्ता आसान करे हज़रत इब्राहिम 2 शादियूं कयूं खुदा जी कुदरत ॾिसो मां त हिन वाक़े में बि मुशरिकनि खे सबक़ थो ॾियां अल्लाह जो नबी आहे 95 साल उम्र थी वई घरवारीअ जी घणा साल 95 साल ॿी घरवारी जेका बीबी हाजरा उन जी उम्र थी वई ऐं जेका पहिरीं शादी कयईं बीबी सारा उन जी 100 साल उम्र थी वई ऐं नबीअ जी पंहिंजी उम्र 120 साल थी वई तफ़सीर लिखनि था 120 साल नबीअ खे थी विया घरवारी हिकिड़ीअ खे 95 साल थी विया ॿीअ खे 100 साल थी विया पोइ बि चए थो मुंहिंजा अल्लाह उमेद तो में आ पुटड़ो ॾे असां वटि निभागा छोड़ा 5 साल शादीअ खां पोइ औलाद न थी थिए हुतो त झुकिया पिया आहिनि हुन क़बर जी मिटी खाईंदई हुतो खाईंदई हितो मथां ॼमे हितो मथां ॼमे बाबा होॾे 100 साल बि नबीअनि औलाद जो इंतज़ारु कयो पोइ बि कंहिंखां घुरियो अल्लाह औलाद केरु ॾींदो आहे मौला मोहम्मद ईसा टावरी ॿुधाईंदो आहे न वाइज़ में त हिकिड़ी जाइ ते जलसो थियो अजीब ॻाल्हि ॿुधाई चए त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो हमरा हो हुन चयो त सुभान अल्लाह अल्लाह मूंखे हिकिड़ी घरवारीअ मां 22 ॿार ॾिना आहिनि तूं छो थो सड़े महिनत हुन कई हूंदी सुभान अल्लाह 22 ॿार चाचा हिकिड़ी घरवारीअ मां ॻोठ जे वॾेरे खे चऊं भोतार खे भोतार मञे ई न रस्ते ते मुलाक़ात थी भोतार जी हुन जमाती साड़े बीजाए वॾेरा ख़ैर त आहे हा ॿियो मिड़े ख़ैर आहे मां तुंहिंजे लाइ नई ॻाल्हि ॿुधी आहे तोखे अलाह हिकिड़ी घरवारी मां 22 ॿार ॾिना ते काॾो वॾेरा ॻोठ वारा निभागा थी कूड़ था हणनि मूंखे 22 छो ई न मूंखे अलाह 23 ॾिना हिकिड़ो कलर राति 9 जायो थी अलाह ॾे थो मां भी हिकिड़ी जाइ ते वाइज़ कयो अच्छी दाढ़ी सां हमरा उथी बीठो चए सैयद बस अल्हम्दुलिल्लाह मूंखे 2 घरवारियूं थी मां चाचो 30 ॿारनि जो पीउ आहे मूंखे चए अलाह सी मूंखे घरवारी बि 80 ॾिनी मां चयो असांखे मूंखे न कोन चइसि सम्झो नथा छा साहिबु मुंहिंजूं घरवारियूं अहिड़ियूं आहिनि अलाह ॼाणे जॾहिं पेट थो थियनि त 2 ॿार ॼणनि थियूं मां चयो हिन ॻाल्हि में मारे वियो अलाह जी मर्ज़ी आहे डबल ॾे खणी 3 ॾे अल्लाह अख़बार में त पढ़ियो त हिकिड़े मुल्क में हिकिड़ी औरत खे 7 ॿार ॼाया 7 ॿार बि अलाह हिक पेट में ॾेई थो सघे रब तो चए यख़लुक़ु मा यशा
रात जा पोणा 12 थियनि था क़ुरान जी लोली जा तो मज़ो थो अचे सुभाणे अल्लाह ॾाढा साईं लाइक़ चयो आहे सैयद तूं अॻे साल बि थोरो टाइम ॾिनो आहे कर्ज़ लाहे वञ यख़्लुक़ु मा यशाअ यहबु लिमन यशाअ इनासा वयहबु लिमन यशाअ ज़ुकूर बाबा 25 सिपारे में हिन क़ुरान में मुझो रब तो फरमाए मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे पुटनि जा पुट ॾिया मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾिया औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾिया त कंहिंखे न्याणियूं बि ॾिया वयजअलु मन यशाअ अक़ीमा मुझी मर्ज़ी आहे कंहिंखे सालनि जा साल सिकाया अरे हया कर ॿियनि जे दर ते न झुको औलाद वारो मां आहियां खज़ाना मां वटि काॾे थो वञे अरे मां रब खे त एॾी ताक़त आहे हिकु त मां औलाद ॾींदो आहे पीउ माउ जे ज़रिए अबो बि हुजे माउ बि हुजे ज़ाल मुड़ुस जो पाण में मेलाप थिए पोइ 3 ऊंधाइनि में मां अल्लाह कारीगिरी कंदो आहियां ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलमातिन सलास हया कर ॿियनि खे सजा न कर अरे पाणीअ मों हेड़ो लालन जहिड़ो मोती तोखे कंहिं बणायो हिकु मां जे पेट जी हूंदाई ॿियो रिम जी हूंदाई टियों सने पर्दे जी हूंदाई रब तो जे मां त तोखे न विसारियो तूं मूंखे जवानीअ में छो थो विसारे अरे तुंहिंजो त वजूद ई कोन हो ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलमातिन सलास अरे पलीत कतरे मों तोखे ठाहियो माए वॾाई न कर मुंहिंजे दर ते सजदा कर जे तो फला सदक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला ثم ذهب إلى أهله يتمطى أولى لك فأولى ثم أولى لك فأولى أيحسب الإنسان أن يترك سدى ألم يكن نطفة من مني يمنى ثم كان علقة فخلق فسوى हथ मथे करे जो क़ुरान सचो आहे जेको खणी आयो मलाइक उहो जिब्रील बि जो सचो आहे जे सोणे मोहम्मद ते क़ुरान लथो उहो सोणो मोहम्मद बि सचो आहे अलम यकुन नुतफतम मिन मनी युमना ثم كان علقة فخلق فسوى فجعل منه الزوجين الذكر والأنثى أليس ذلك بقادر على أن يحيي الموتى रब तो चे कतरा कतरन सां मिलाया माए वरी रत जा दिग ठाया माए अरे माउ जे पेट में तुझी कारीगिरी मां खुदा कई रत जे दिगन ते वरी गोश्त जो लोथड़ो ठायो माए वरी गोश्त जे लोथड़े ते हडड़ा ठाया माए वरी हडड़न जे मथो खल चाड़ी माए आए को मां जो लाल पाणीअ मों इंसान ठाहे ॾेखारे पर मुंहिंजी कारीगिरी त ॾिस न अमर जे पेट में अलम नजअल लहू ऐनैन 18,000 बल्बनि जो नूर न पहुचे अहिड़ियूं अखियूं मुफ़्त में ॾिनियूं मां काथों वठी आवां अखियूं गंबट जी अस्पताल में वठी आवां कंहिं ॾिनियूं वलिसानो व शफ़तैन दंद के ठायई ज़ुबान के ॾिनई चपड़ा के ॾिनई पोइ ख़ुशामद ॿियनि जी छो थो करे तारीफ़ मां अल्लाह जी करना रब तो जे माउ जे पेट में मां तुंहिंजा उज़वा ठाहिया अखियूं ॿ माए कन ॿ माए हथ ॿ माए पेर ॿ माए गोॾा बि ॿ माए कोला बि ॿ माए ॾंद 32 माए आंगुरियूं 20 माए पर 4 उज़वा गैरत वारा हिकु मथो ॿियो नकु टियों ज़ुबान चोथों दिलि इहे सभु हिकु हिकु करे ॾिना माए मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां या अल्लाह छो भला अखियूं ॿ ॾिनई कन ॿ ॾिनई हथ ॿ ॾिनई गोॾा ॿ ॾिनई कुल्ला ॿ ॾिनई पेर ॿ ॾिनई टंगूं ॿ ॾिनई बाहूं ॿ ॾिनई चप ॿ ॾिनई ॾंद 32 ॾिनई आंगुरियूं 20 ॾिनई मौला मथो छो हिकु ॾिनई नकु बि हिकु ॾिनई ज़ुबान बि हिकु ॾिनई दिलि बि हिकु ॾिनई रब तो चे मुशरिकनि खे सम्झाइण लाइ त गैरत धारियो तव्हांखे इहे उज़वा हिकु हिकु हिन करे ॾिना छो त कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह
अल्लाह भी हिकु आहे तॾहिं तोखे दिलि बि हिकु ॾिनी मां इन दिलि में मोहबत जी जाइ बि मां हिकिड़े रब खे ॾी जाइ कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह बि हिकु आहियां ज़ुबान बि हिकु थी ख़ुशामद ॿिए जी न कजाए तारीफ़ मां हिकु रब जी कजाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह बि हिकु आहियां तुंहिंजो नक बि हिकु आहे तुंहिंजो मथो बि हिकु आहे त मां तुंहिंजो रब बि हिकु आहियां साईं अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह मां 11 साल साईं सां वाहिद कया साईं जी ॻाल्हियूं यादि ईंदियूं मूंखे चवंदो शाह साहब जेको हुन दर ते सजदा करे इहो बेनको आहे हिनखे नकु ई कोन्हे हा न साईं हथ मथे करे चओ मुवहिदनि जो नकु बि हिकु आहे त रब बि हिकु आहे सही चए थो ग़लति थो चए नकु बि हिकु रब बि हिकु अञा ॿियो मिसाल ॾियां मन कंहिंखे ग़ैरत अची वञे तोखे जो को चवे त पुट घणा थी छा चवंदे जेके जेतिरा आहिनि हा ओतिरा चवंदो न को चवंदो साईं मूंखे 5 मां शाह साहिब खे हिकु आहे 3 नियाणियूं तव्हां चवंदो साईं 5 को 7 कंहिंखे 8 कंहिंखे 11 हुन फ़क़ीर खे 22 जिना ॿुधायामांव हा जेके जेतिरा हूंदा पर यार तव्हांखे को चवे त नियाणियूं घणियूं थी हाजी साहब चवंदो को 3 2 5 6 बाबा मामा घणा थी मासा त घणा थी मासियूं घणियूं थी चाचियूं घणियूं थी हीअं न हासे पुफियूं घणियूं थी बाबा मामा घणा थी सोट घणा थी तव्हां चवंदो साईं 3 4 2 5 7 पर यार तव्हां खां को पुछे त पीअर घणा थी मां त चवां थो पहिरियों पुछण वारे खे डंडो हणजाए बेग़ैरत हाणे मुंहिंजी माउ खे गारी थो ॾे इहो सवाल ई ग़लति आहे न जेको इहो चवे त माना सवाल ग़लति आहे सही आहे ग़लति आहे न पीअर घणा थी अड़े मां हरामी आहियां मां हलाली आहे पीअर घणा निभागा इहो पुछे कीअं थो पुछण वारे खे पातर हणंदे रब थो चए तोखे ग़ैरत आई त मुंहिंजो पीउ हिकु आहे मां ख़ुदा खे कीअं न ग़ैरत ईंदी त बाना तुंहिंजो रब बि हिकु आहे वॾी ॻाल्हि आहे साईं तोखे ग़ैरत आई त मुंहिंजो अबो हिकु आहे अड़े तोखां वधीक त मुंहिंजो मिठो मोहम्मद ग़ैरत वारो आहे नबी साईं खां वधीक त मां अलाह खे ग़ैरत आहे रब थो चए जीअं तोखे ग़ैरत अचे थी मुंहिंजो पीउ हिकु आहे त मां रब खे बि ग़ैरत ईंदी आहे तॾहिं त चवां थो इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा रब थो चए सभिनी खे माफ़ करे थो सघां बाक़ी मुशरिक खे माफ़ न कंदमि छो त इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम शिरक वॾे में वॾो गुनाह थी ख़ुदा जो वास्तो थी मां रब के हिको करे मंझाए सजदो भी मुझे दर ते कजा सैयद अचई पीर अचई मुर्शिद अचई भाकुर पाएस सीनो सीने से मिलाएस हथ हथ से मिलाएस बाकी चवेस साईं चुमी तुझे पेरन को न वठंदुम साईं तुझे पैर ते झुका पैर को चुमी वठा पो त साईं सजदो थी वेंदो ईमान चट थी वेंदो साईं अल्लाह मूंखे चप ॾिना त मां चुमी क़ुरान को वठंदुसि हाँ हथ को चुमी वठी सघो था जायज़ आहे पेशानी को चुमी वठो सैयद हुजे पीर हुजे मुर्शिद हुजे मां पाण सैयद आहे हथ ॿधी तव्हांजो ईमान थो बचायां साईं अब्दुल्ला शाह बुखारी क़ुरान मथे ते रखी चवंदो मञो न मञो पर सैयद हक़ ॿुधाईंदो मां बि क़ुरान मथे ते रखी चवंदो मलक साहिबो मूंखे दावत ॾेई घुरायो न घुरायो मूंखे तव्हांजो भो न आहे मूंखे नाने मुहम्मद जो भो आहे नबी से फरमाए जंहिं मौलवीअ वाइज़ में हक़ न ॿुधायो अहिड़े मौलवीअ खे मलाइक जहन्नम जी कैंचे सां चप कतरे मौलवी के जहन्नम में उछलाईंदा मांखे अल्लाह जो भो थो थिए तॾहिं इहे ॻाल्हियूं थो कयां ख़ुदा जो वास्तो अथव चुमी वठण जो शौक़ु थी थो वञे काबतुल्लाह को चुमी वठ तोखे चुमी वठण जो शौक़ु आहे त मुर्शिद जे पेर को चुमी न वठ चुमी वठण जो शौक़ु थी त काबे में हिकिड़ो पत्थर लॻल थी हिजरे असवद जन्नत जो पत्थर थी उन खां चुमी वठजांइ त दिलि तो गुनाहनि जी कट बि लही वेंदई सही तो जा गलत तो जा या कोड़ी दवा ॾिनी आहे कोड़ी दवा भी मरीज़ के शफ़ा ॾींदी आहे हा अख मारे क्यों ॻाल्हि हले पई इब्राहिम जी यादि कन विसरी वई घणा साल थी विया औलाद न थी विसरी वियो अल्लाह तव्हांजो पूरो घंटो मूंखे थी वियो कलाक पर मोहबत में चवां थो 15 मिंट हला हलो इश्क में वेठा हो त मुंहिंजी बि दिलि चवे थी हला अल्लाह अकबर मदीने वाले साईं फरमायो त खलील दुआ पियो घुरे
बीबी सारा जे घर अचे त हीअ तो दुआ घुरे रब हबली मिल्लतुनका ज़ुर्रियतन तय्यबा। हेरे दुआ घुरो बि त नबियन को सिखो। असां वरी कीअं दुआ घुरदा या अल्लाह पुट दे या अल्लाह पुट दे वो ख़बर ना है निभागो दे या सभागो दे। मां हिकिड़ी जात जलसे ते वियमि पुट पिया चवनि सैयद दुआ घुर त ख़ुदा असांजे पीउ खे मारे ते जान छुटे। अहिड़ी चंडरी औलाद हाजी साहिब अल्लाह न ॾे। मां नालो नथो खणा के इलाइक़े जो गिला थींदी। हिकिड़ी जात वरी पीउ पियो चवे सैयद दुआ घुर त ख़ुदा मुंहिंजे पुटनि खे मारे त मां पीउ जी जान छुटे। अहिड़ी औलाद न ॾे न रब। औलाद वारे जेका अखियुनि जो ठार थे। अख़बार त पढ़ो पुट पीउ खे कातीअ सां कुई छॾियो। पीउ पुट खे थो मारे मिल्कत जे करे पुट पीउ खे थो मारे। अहिड़ा बदबख़्त बि आहिनि माउ खे बि क़त्ल करे छॾियो। अल्लाह अकबर। मुसलमानो पीउ माउ जी इज़त कंदा कयो पीउ माउ खे गारी न ॾींदा कयो मतां मरण महिल कलमो नसीब न थिएव। हवाई जहाज बंदि लॻा पिया आहिनि सऊदीअ जा नथा छॾनि हज उमिरे ते। मुंहिंजो वालिद साहिब जे पुटु हाणे माण्हुनि खे चओ त पीउ माउ जी ख़िदमत कयो सुबुह सां पीउ माउ जे चेहरे जी ज़ियारत कयो रोज़ घर वेठे हज उमिरे जो सवाबु अथव। अबे सां करे गरम लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ मतां ख़ुदा हर हर ईमान जी ख़तमु करे छॾी मतां अमलनि जी नेकियूं सड़ी वेंदई। पीउ माउ जी इज़त कंदो कर। तव्हां बेरोज़गार वेठा हो सुबुह सां वञो घोटकी पनो आकिल किथे कमाइण वञो अम्मा खे माउ खे पीउ खे 50-100 ख़र्ची ॾेई पुठी ठपायो सैयद जो यकीन आहे शाम जो घर मोटी ईंदो तव्हांजा ॿई खीसा पैसनि सां भरियल हूंदा। माउ पीउ जी दुआ छा था सम्झो। हज़रत इब्राहिम दुआ घुरी या अल्लाह मूंखे पुट ॾे पर तय्यब ॾे औलाद ॾे पर पाक ॾे इन्नक समीउ दुआ। अल्लाह तू ही त दुआऊं क़बूल कंदो आहे। रब चओ ख़लील घबराए न तू हिकु घुरियो आहे मां ख़ुदा पतो ॾियां। फबशरनाहु बिइस्हाक वरी ॾियां तो वरी नाला बि रखी थो ॾियां बेइस्हाक व मिन वराए इसहाक याकूब। रब तो फरमा मां इसहाक भी ॾियां थो वरी याकूब भी ॾियां थो वरी इन्हनि जी औलाद मो पाक लफ़्ज़ चयो थी न ओ नबी इब्राहिम तुंहिंजी याकूब जी औलाद मो वरी 4000 पोटा पर पोटा नबी करे थो मोकिलिया। 4000 नबी आया इब्राहिम जी औलाद। वरी बी घरवारी बीबी हाजरा उन जे घर अचे बि दुआ घुरे रब हबली मिन सालिहीन। अरे मुशरिको कुछ त गैरत धारियो अल्लाह से कीअं त औलाद तोरे। हिकु चए थो पीउ माउ जे ज़रिए ॾींदो आहे वरी चए थो मुंहिंजी ताक़त एॾी वॾी आहे जे मां ख़ुदा ॾियण ते अचां त मां पीउ जो बि मुहताज न आहियां। अरे ज़ाल मुड़ुस जो मेलाप थिए पोइ औलाद थिए नर मादी जो मेलाप थिए पोइ औलाद थिए। रब थो चए मां जेकॾहिं ॾियण ते अचां त नर जी बि ज़रूरत न आहे घोट जी बि ज़रूरत न आहे। ख़ुदा जी ताक़त एॾी मथे आहे बिना शादीअ जे कुंवारी औरत मूं बि मां पुट ॾेई थो सघां। ॾिनई न ॾिनई। खोल क़ुरान वज़कुर फिल किताब मरियम इज़ इंतबज़त मिन अहलिहा मकानन शर्क़िया। हाणे थकिजी पियो दुआ घुरा फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा। असां सैयदनि खे त अल्लाह सीने में क़ुरान ॾिनो आहे न त खोले ॾेखारियां। फत्तख़ज़त मिन दूनिहिम हिजाबा। बीबी मरियम वई गुस्ल खाने में अञा कपड़ा भी न लाथई हेॾे जिब्रील पहुची वियो फतमस्सल लहा बशरन सविया। अल्लाह फरमा इंसानी सूरत में जिब्रील छोकरी भी नौजवान 12-13 सालन जी कुंवारी औरत बालिग जिब्रील पहुची वियो गुस्ल खाने में इंसानी सूरत में अची वियो। मरियम ॾुजी वई कंहिंखो पनाह वरितई न त चवे हा न त बाबा ज़करिया तू बचा ईअं चवे हा न न जे असां वटि चवंदा आहिनि भेट भेटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदो आहे अञा कुझु न थियो आहे
भेज कंबर वारा साईं, भेज पीर पागारा नाना। अम्मा मरियम के सॾु कयो। होरे हज़रत यूसुफ के बीबी ज़ुलेखा 7 कमरनि जा कुल्फ बंदि करे चएसि थी वरा वदत हुल्लती हुआ फी बैतिहा अन नफ्सिही व ग़ल्लक़तिल अबवाब। दरनि के कुल्फनि के चाबियूं भी पाण वटि लिकाए रखे। हज़रत यूसुफ ते दीवानी मस्तानी थी वई ज़ुलेखा। चवेसि थी वक़ालत हैत लका, अच त जिंसी ख़्वाहिश पूरी कयो। हज़रत यूसुफ ईअं न चयो बाबा याकूब बचाए, औरत जे मकर में अची वियो ना ना। हज़रत यूसुफ भी क़ुरान तो चे हीअं थो चे क़ाल माअल्लाह। कंहिंखे सॾु कयईं? अल्लाह फरमाए जे मुंहिंजो नारो हयो थी हल यूसुफ भॼण तुंहिंजो कमु आहे। बिना चाबियुनि जे कुल्फनि खे टोड़े दर खोलण मां अल्लाह जो कमु आहे। अल्लाह रब तुझा गोड़ा कबूल करे। हाजी साहब कुरान ॿुधी रोई वेठो, रब कबूल फरमाए। आमीन जो ॾाढा। हज़रत बीबी मरियम भी के सॾु कयो रब के। क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान, रहमान तू बचाए, रहमान तू बचाए। इन्नी अऊज़ु बिर्रहमान, रहमान मां फांसी में केरा। अल्लाह हज़रत जिब्रील के जो माई के दिल जाए दे। जिब्रील तो चे माई ढुज न मां इंसान छोड़िया। क़ाल इन्नमा अना रसूल रब्बिकी लिअहब लक गुलामन ज़किया। मां त इन करे आवां फूक ॾींदुमि तोखे पेट थींदो तो मो पुट ॼमंदो। माई परेशान थी वई, चए थी क़ालत अन्ना यकूनु ली गुलाम वलम यमससनी बशर। जिब्रील हे छा थो थिए? मां त कंहिंसां शादी न कई आहे, मूंखे त के हथ ई न लाथो आहे, मामो कीअं ॿार थींदो? वलम अकु बग़िया, मां ज़ान्याड़ी भी न आहियां जो हरामी ॿार ॼणा। मां त हलाल औरत आहियां, पाक औरत आहियां, पलीत न आहियां। जिब्रील तो चे क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुकी हुव अलैया हय्यन। मरियम इहो ई त क़ौम खे ॾेखारणो आहे, रब पंहिंजी ताक़त ॾेखारे थो। ओ मतां मुशरिक थी ॿियनि खां औलाद वठो, अरे मुंहिंजी ताक़त ॾिसो। रुगो जिब्रील फूक ॾिनी, मरियम जो 9 महीननि जो पेट में हमल तयारु करे मां ख़ुदा बिना पीउ जे बिना मुड़ुस जे ईसा नबी पैदा करे ॾेखारियो। कयईं न कयईं? पोइ अञा ॿियनि खां था घुरो? रब तो चे वरी जेकॾहिं मां औलाद ॾियण ते अचां त वरी मादीअ जो बि मोहताज न आहियां। वॾो दलील आहे साईं। औरत जो बि मोहताज न आहियां, मां ॾियण ते अचां त चरा नरम बि ॾेई थो सघां। या अल्लाह असां सभु नर वेठा आहियूं, नर खे पेट कीअं थींदो? अल्लाह चओ मुंहिंजी ताक़त वॾी आहे। तव्हांजो ॾाॾो हो, वॾे में वॾो आदम अलैहिस्सलाम नर हो। आदम खे ठाहे चयोमांसि निंड कर, हीअं सुतो पियो आहे। ॾाॾे आदम जी कुख मां अल्लाह साईं तव्हांजी ॾाॾी अम्मा बीबी हवा पैदा करे ॾेखारी। ग़ैरतदार मुशरिक ॿियनि जे दर ते थो वञे। अल्लाह तो चए मां ॾियां त नरम बि ॾियां। घणा तरीक़ा थिया, जल्दी ॻाल्हायो मां ख़तमु कयां। 3 तरीक़ा, वरी चए थो 4थो तरीक़ो बि मां अल्लाह खे औलाद ॾियण जो। इहो ॾाढो ॾुखियो तरीक़ो आहे। न नर हुजे, न मादी हुजे, न अबो हुजे, न अम्मा हुजे त बि औलाद ॾियां। इहो ॾुखियो आहे न आहे? न अबो ॻाल्हायो, न अबो, न अम्मा, न नर, न मादी, पोइ बि औलाद ॾियां। रब वॾी ॻाल्हि कई थी। अल्लाह फरमा हाओ मुंहिंजे आॾो कहिड़ी देर आहे। रब कीअं भला उहा मखलूक़त ॾेखार जेके न पीउ न मां पोइ बि पैदा कयई। रब तो जे ॾिसो हज़रत सालिह नबीअ खे समूद जी क़ौम चयो जे ख़ुदा जो सचो नबी आहे त जबल मां ढुकी ॾाची कढी ॾे। नबी दुआ घुरी कुन फयकून आर्डर मां रब जो आयो। अहिड़ी ढुकी ॾाची कढी ॾिनीमांसि जो ॻोठ में हिकु हिकु घर खे 5-5 किलो खीर ॾींदी हुई। उन ॾाचीअ खे न अबो न अम्मा, न नर न मादी, ताक़त कंहिंजी आहे? हथ मथे करे जो औलाद रब खां घुरंदासीं। मां ॻाल्हि पूरी कयां, तवजो। हज़रत इस्माईल जायो 7 सालनि जो थियो। मलाइकनि एतिराज़ कयो, रब ख़लील खे इस्माईल सां प्यार थी, तोसां प्यार न थी। रब फरमाए न न न। मलाइकनि जो रब पोइ आज़माइसि, चङो इम्तिहान तो वठांसि। उथ ख़लील, पंहिंजे 7 सालनि जे पुट सोणे खे सिकी लदे पुट खे मिना जे मैदान में कातीअ सां कोही ॾेखार।
कसम थो अलाह जो तोखे जो अलाह 127 सालनि खां पोइ औलाद ॾे वरी 7 सालनि जो ॿारु केॾो न प्यारो हूंदो आहे वरी जो रब चवे त उथ घोटकीअ में अलाह वारे चौंक ते या कातीअ सां कुई ॾेखार केॾो वॾो इम्तिहान आहे इब्राहिम तो चए मौला काई ॻाल्हि न आहे सुभाणे तो कुई ॾेखारियां देर न थी घरवारीअ खे नथो ॿुधाए हाजरा खे औरत दिल जी कमज़ोर आहे मतां रोई पवे पुट खे सिंगारे सवारे वठी वियो छुरी बि खणी वियो रसो बि खणी वियो सुभाणे अलाह करदो ॿुधाया बस 5 मिंट बचा आहिनि मुंहिंजो वाइस 12 बजे ख़त्म आहे 1.25 घंटो थी वियो क़ुर जा आशिको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मिना जे मैदान में बीह करे चवे थो पंहिंजे पुट खे जेका पीउ पुट कचहरी कई रब खे एॾी वणी वई 23 सिपारे जी सूरत साफ़ात में क़ुर में लिखाए छॾे उहा कचहरी हीअ हुई पीउ थो चवे पुट खे फलम्मा बलग माहु साया قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى ओ पुटड़ा मां अल्लाह जे नाले ते तुझी कुर्बानी कंदुमि कुहंदो माई छा ख्याल आहे शल रब सभिनी खे इस्माइल जहिड़ा बच्चा ॾे चवेसि तो बाबा हीअ त हिकिड़ी जान आहे पर जे रब जे नाले ते मां इस्माइल खां 100 जानियूं घुरे बि मां घोर करे छॾियां हिन दौर में जो 127 सालनि जो पीउ कुराड़ो पुट खे जे कोहंदो माए त पुट मथो फाड़े छॾींदसि अरे अब्बा मूंखे कोहंदे मां तोखे थो मारां हे पुट बि पुट हो हाँ नबी हो न से इस्माइल चेस तो बाबा काल या अब तिफल मां तो उम्र देर शो कई थी जल्दी कर मां तैयार सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन जे रब घुरियो वरी भी रब ते छॾे थो जे रब घुरियो त मूंखे सब्र वारनि मौला दे हाणे तयारी थी वई तफसीर मज़हरी में मौलाना काजी सनाउल्लाह पानीपती वारो रहमतुल्लाह अलैह लिखे थो त वाह जी कचहरी पुट थो चए बाबा बाबा 2 मिंट त मूंखे मोकल ॾे बाबा पीउ दुनिया मां वेंदो आहे त औलाद खे वसियत कंदो आहे बाबा तूं ज़िंदा आहे मां वञा थो अॼु मूंखे इजाज़त ॾे त मां नंढो पुट बाबा तोखे वसियत कयां हा पुट इजाज़त आहे पुट थो चए बाबा मुंहिंजी पहिरीं वसियत इहा थी त छुरीअ खे तिखो कजाए कातीअ खे तिखो कजाए मां नरम नाज़ुक तमाए मुंहिंजा गल बि नाज़ुक थी 7 सालनि जो मासूम गुल तमाए बाबा मथां मुडी काती हलाए मूंखे तकलीफ़ थी पवे ओ मुंहिंजा बाबा मुंहिंजी ॿी वसियत इहा थी मां रसो खणी आवां न बाबा मुंहिंजे हथ पेर बि ॿधन छो त कासाई बाज़ार में ढोर खे कोंदो आहे त पेरनि में रसा ॿधंदो आहे मां बि अल्लाह जे नाले ते तो कुर्बान थिया ओ घोटकी वारो वाहिद बख्श मलक जे ॻोठ वारो हाफ़िज़ साईं मोहम्मद लाइक जी दावत ते अचण वारो हर साल इन जलसे में अचण वारो ॿुधो 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 मुसलमानो ख़ुदा जो कसम मां इस्माइल जी अज़मत तो कुर्बान वञा नंढो ॿार पीउ खे कीअं त वसियत थो करे ओ बाबा हथ पेर बि ॿधिजी विया छुरी बि तिखी थी वई बाबा सुरिया मुंहिंजी कमीस बि लाए छो त मां अम्मा हाजरा जो सिकी लधो पुटु आहियां 95 साल खां पोइ मां ॼायो आहे अब्बा रत निकिरंदी मुंहिंजो साहु निकिरंदो उथल पुथल थींदी बाबा मुंहिंजी खून जा कतरा मुंहिंजी कमीस खे लॻंदा मुंहिंजी अम्मा हाजरा तवजो कयो अल्लाह तव्हांजा ॻोढ़ा क़बूल करे चवे थो ओ मुंहिंजा बाबा मां मुंहिंजी अम्मा हाजरा मुंहिंजे कपिड़नि खे ॾिसंदी मां त कुर्बानीअ में हिते शहीद थी दफ़नाइजी वेंदुमि पर मुंहिंजी अम्मा मुंहिंजी रत खे ॾिसी मां बचे इस्माइल खे यादि करे रोई रोई अम्मा जो जी झुरी पवंदो अखियुनि मां नीर वहाईंदी अब्बा मुंहिंजी कमीस लाइ त मुंहिंजी रत न लॻे कपिड़नि खे हज़रत इस्माइल जे हिन लफ़्ज़नि ते अबो बि रोई वेठो वरी थो चए चौथी वसियत बाबा मूंखे कुर्बानी करे त पीउ खे चवे थो बाबा पटी ॿधजाए अखियुनि ते मूंखे बि पटी ॿध छो त मतां छुरी हलाईंदे पीउ पुट जूं पाण में अखियूं न मिली वञनि बाबा मतां अख सां मिली वञे पोइ ढुजी ढुजी काती हलाए छो त मां तुंहिंजो प्यारो पुटु आहियां मतां बाबा मां त कुसिजी वञा मतां अल्लाह जी बारगाह में तूं नाकाम न थी वञे मतां रब चवई त खलील नाकाम आहे छो त ढुजी ढुजी काती हलाई थी
थी बाबा तू कामयाब थी वने। ये बचड़े जा लफ्ज़ ॿुधी इब्राहिम जी अखियुनि मां पाणी वही आयो। चवण लॻो वाह मुंहिंजा रब अहिड़ो पुटु ॾिनो थी जेको मूंखे इम्तिहान में पाण थो कामयाब कराए। अजीब मंज़र हो खुदा जो कसम। मां उहा जाइ ॾिसी आहियां मके मदीने। अल्लाह तव्हांखे बि ॾेखारे। मां 2015 में मके मदीने वियोसि। दोस्त सऊदीअ जा मूंखे वठी विया। चयो शाह साहिब हीअ जाइ जिते पीउ पुट खे कातीअ सां कोहे वियो। अल्लाह जॾहिं कंध ते काती आई अल्लाह सईं पर्दा खणाए छॾिया। सॼी दुनिया जा मलाइक फरिश्ता बि कुर्बानी ॾिसनि पिया। मलाइकनि जो ॾिठो हाणे इल्म ग़ैब जो त अल्लाह खे आहे या त ख़बर रब खे ई त को पुटु बचाइणो आहे। हाली त सभिनी गोरड़ियूं निकिरी वियूं। मलाइकनि जो वत्तख़ज़ अल्लाहु इब्राहीम ख़लीला। रब मञोसीं त ख़लील तुंहिंजी मोहबत में सचो आहे। पुटु न कुहाइजांइ बचाइजांइ। असां मलाइक ग़लति बिल्कुलु रब तोसां प्यार अथसि। हदीस में अचे थो नबी से फरमायो इन कुर्बानीअ ते वहतज़्ज़तिल अर्श वल कुर्सी। अल्लाह जो अर्श बि लुॾी वियो। अल्लाह जी कुर्सी बि लुॾी वई। इन मंज़र ते सभिनी जो रब पुटु बचाइजांइ। हे शुरी हलाए थो। शुरी हलण खां जवाब रब जो ख़बरदार काती मतां हली आहे। काती हले कोन थी। पत्थर ते रखे पत्थर टुकड़ा टुकड़ा थी वञे। नरम नाज़ुक गल ते नथी हले। कातीअ मूं आवाज़ थो अचे छो त रब जी ताक़त वॾी आहे। वण खे चवे त वण ॻाल्हाए। अबू जहल जी मुठ में पथरिन खे चई पथरिन ॻाल्हायो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह। कातीअ मूं आवाज़ आयो ख़लील तुंहिंजी मर्ज़ी आहे त पुटु कुर्बान थी वञे पर तुंहिंजे रब करीम जी मर्ज़ी आहे त इस्माइल बची वञे। मर्ज़ी ख़लील तुंहिंजी न हलंदी। मर्ज़ी तुंहिंजे अकेले अल्लाह जी हलंदी। अञा बि मुशरिक सम्झे नथो। अड़े हे ॾिस त मंज़र रब छा थो चए। मर्ज़ी न मुर्शिद जी न पीर जी न वॾेरे जी न भोतार जी न सैयद जी न नबी जी मर्ज़ी कंहिंजी। वरी क़ुर ॿुध वमा तशाऊन। खुदा जो कसम आहे वञी सिंधी पढ़ियल आयो ॿिया अख़बार पढ़ो था कॾहिं क़ुर जी माना पढ़ो तर्जुमो पढ़ो। मां यकीन सां चवां थो गुमराह न थींदो। हक़ वारी जमात में ऐलान कंदो। तर्जुमो पढ़ो त सही हुन क़ुर जो। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। चए थो जीअं मां घुरां ईअं थींदो आहे। दुनिया वारो तव्हांजे हथ में कुझु न आहे। हाणे जॾहिं अल्लाह साईं इहो मंज़र ॾिठो रब चयो ख़लील जल्दी कर जिब्रील इम्तिहान में कामयाब थी वियो। जन्नत जो घटो इब्राहिम जे हथनि जे वेझो कयईं। इस्माइल खे परे कयईं। काती हली छो त रब जो कमायो। काती हली रत लॻी इब्राहिम खे। इब्राहिम सम्झो त मुंहिंजो पुटु कुसिजी वियो। हथ आला थी विया पर अखियुनि तो पटी जो लायो त इस्माइल जीअरो बीठो आहे। हे त जन्नत जो घटो आहे। तफ़सीर लिखंदा काती खणी वरी पुट ॾे भॻो। बी तू भॼी वए। अल्लाह फरमाए ना 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 जिब्रील वन चवेसि पुट ॾे न वन। वना दैनाहु अय्या इब्राहीम क़द सद्दक़त अर्रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन इन्ना हाज़ा लहुवल बलाउल मुबीन व फ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम व तरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला इब्राहीम इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन इन्नहु मिन इबादिनल मोमिनीन। अल्लाह फरमा ख़लील बस कामयाब थी वए। इनाम में घटो ॾिनो थमाए। हज़रत इस्माइल तो चे बाबा कंध ते काती रखी हलाए पियो। मुंहिंजो अल्लाह मां इस्माइल खे शुरीअ जे हेठों मेराज पियो कराए। हर नबीअ जी पंहिंजी जाइ आहे मेराज जी। बसि मुंहिंजे वाइद जो ख़ुलासो इहो आहे हथ मथे करे अॼु सैयद जे आॾो इक़रार कयो त इबादत अकेले अल्लाह जी कंदासीं। इताअत मदीने वारे साईं जी कंदासीं। ख़िदमत पंहिंजे पीउ माउ जी कंदासीं। पूरी इंसानियत जी कंदासीं। ज़ालिमनि सां बग़ावत आहे। मज़लूमनि सां हिमायत आहे। हक़ वारी जमात जमीयत उलमा इस्लाम मां बुज़ुर्गनि सां असांजो ताउन रहंदो। मुंहिंजो वालिद साहब मौलाना सैयद अब्दुल गफ़ूर शाह बुखारी हज़रत साईं जन चङी तरह सुञाणनि था। हिते पढ़ाए विया आहिनि पने आकिल में।
साईं ॿुधाईंदो आहे ग़ुलाम रसूल मतां जे बाबे जो शागिर्द आहे हिते तफ़सीर पढ़िया आहिनि क़ुर जा। बाबो साईं चए पियो हज़रत साईं मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जे वञण खां पोइ कुझु मौलवी आया दरगाह बेर शरीफ़। साईं बेर वारे खे चयो साईं तव्हां वॾा हो जमात जा मरकज़ी अॻुवाण थियो, मौला फज़ल रहमान उमिरि जो नंढो आहे। त साईं बेर वारे छा जवाबु ॾिनो, दुनिया वारो मौलाना जे ख़िलाफ़ न लिखो, मौलाना जे ख़िलाफ़ न कुझु न चओ। साईं बेर वारे जा लफ़्ज़ अथव। मुंहिंजे बाबे खे चई शाह साहिब हिननि खे केरु सम्झाए मौलवियुनि खे। मां बेर वारे बि राति निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयो, निंड में ॾिठमि ॿ शामियाना लॻल आहे, हिकिड़े शामियाने जे हेठो मौलवी वेठा हा, ॿिए शामियाने जे हेठो बि आलिम वेठा हा, हुते मौलाना फज़ल रहमान बि वेठो हो क़ाइदे जमियत। उते मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो ॾिठमि त जंहिं कनात जे हेठो मौलाना फज़ल रहमान वेठो हो, मिठो मोहम्मद बि हुते वेही रहियो। सम्झी वियुमि त असांजो क़ाइद बि इहो ई मौलाना फज़ल रहमान। दुनिया मञे न मञे, हिननि सोचियो त मौलाना खे असेंबली खां परे शिकस्त ॾींदासीं। अलाह चयो इज़त तव्हांजे हथ में न आहे, भली असेंबली खां ॿाहिरि हुजे पर 15 पार्टियुनि चयो त असांजो अॻुवान बि मौलाना फज़ल रहमान। पीपी बि कढ, नवाज़ लीग बि कढ, नारे तकबीर, कायदे जमियत मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। के साफ़िया चयो मौलाना फज़ल रहमान खे साईं तूं जमात जो कमु कीअं हलाईंदो आहे? मौलाना फज़ल रहमान रोई करे जवाबु ॾिनो जंहिं मसइले में मुंझी पवंदो आहे त मदीने वेंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं वेही सलातूं पढ़ी मुराक़िबो कंदो आहियां, जीअं मिठो मोहम्मद ॾसींदो आहे मां हीअं जमात खे हलाईंदो आहियां। अल्लाह जे वास्ते काबतुल्लाह जा पेशमाम छा थो सम्झे? उन्हनि बि मौलाना खे चयो मौलाना असां काबे जा इमाम आहियूं पर तूं असांजो बि इमाम आहे, नमाज़ तूं पढ़ाए, काबे जा पेशमाम पोयों बीठ। दारुल उलूम देवबंद केॾो वॾो मदरसो आहे, दारुल उलूम देवबंद। ओॾे जो मौलाना वियो त देवबंद जा आलिम सभु पोइते थी वेठा, हिते मुसलो फज़ल रहमान जो आहे। हक़ वारनि आलिमनि जो साथ ॾींदो इंशाअल्लाह। ऐं मेराज जो तोहफ़ो अथव नमाज़। छा तोहफ़ो आहे? नमाज़। अॼु जेकॾहिं साईं हाफ़िज़ ग़ुलाम रसूल साहब सैयद हबीबुल्लाह शाह साहब ॿई वञूं जेकॾहिं मदीने में तुंहिंजे लाइ ज़मज़म खणी अचूं शौक़ सां पीअंदे नबी जी ओभर आहे, ख़ारकूं मिलंदई। साईं हाफ़िज़ मोहम्मद लाइक़ साहब वञे मदीने, तव्हां ॻोठ वारनि जे लाइ रुमाल वठी अचे। हाफ़िज़ साहब चवे साईं हे मदीने जो तोहफ़ो थिए, हेड़े मदीने जे रुमाल खां चुमी वठंदे न वठंदे? साईं शाह साहब मदीने खां आंदो थी, ये चुमी वठंदे। हया कर इंसान, तोखे मदीने जे तोहफ़े जो क़दुरु आहे जो चुमी वठे थो, तोखे नमाज़ जो क़दुरु न थी। नमाज़ त अर्श तो मिठो मोहम्मद खणी आयो, अर्श वारे तोहफ़े जो क़दुरु कयो पढ़ंदो। ऐं एॾी सवली अथव घोटकी वारो नमाज़ जे बि नथा पढ़ी सघो त वेही पढ़ो त बि क़बूल आहे, वेही नथा पढ़ो कुर्सीअ ते वेही पढ़ो त बि क़बूल आहे। जे हेॾा बीमार हो त रब थो चए भली सुम्ही करे इशारनि ते पढ़ो, मां ख़ुदा त बि क़बूल कंदुसि। मूंखे हिकिड़ो पियो चए साईं मां नमाज़ कीअं पढ़ां, मूंखे नक में रतु थी अचे, पेशाबनि जा कतरा ईंदा आहिनि, मरीज़ आहे। मां चयो इलाजु कराए, अलाह शफ़ा ॾींदई। जे न त पोइ बि तूं पढ़ नमाज़, भली कतरा हलनि था हलनि, शरीयत मुहम्मदी तोखे माज़ूर कयो आहे, तुंहिंजी नमाज़ क़बूल आहे। हिकिड़ो वरी चयो सैयद सगोरा मां नमाज़ कीअं पढ़ां, राह आहे, ज़मीन परे आहे, मस्जिद परे आहे, नथो अची सघां। मां चयो नबी जी हदीस आहे जुइलत इलल अर्द मसाजिद आहे। अल्लाह नबी साईं खे चयो तुंहिंजी उम्मत सां लेखो ई न आहे, सॼी ज़मीन मस्जिद आहे, जाते मुसल्लो विछाए पढ़े मां ख़ुदा क़बूल कंदोमांसि। अञा बि निभाग थी त बसि पोइ। हिकिड़ो वरी चयो साईं मां कोच में सफ़र कंदो आहियां, कराची हैदराबाद इस्लामाबाद ड्यूटी आहे, सैयद ड्राइवर के भला के निभागा, गाड़ी न बीहारनि, मां कीअं नमाज़ पढ़ां? मां चयो तुंहिंजे लाइ बि आसानी आहे, मां फतवा ॾियां थो, वज़ू करे हलंदी गाॾीअ में कोच ते सीट ते वेही इशारनि ते पढ़ त बि क़बूल आहे। हिकिड़ो वरी चयो सैयद मां रेल में सफ़र कंदो आहियां, रेल जो मुंहुं कॾहिं ओभर कॾहिं ओलह, कॾहिं रेल हीअं कॾहिं हीअं, काबे जी ख़बर नथी पए। मां चयो तुंहिंजी फतवा बि क़ुर मां ॾियां थो, अइनमा तुवल्लू फसम्म वजहुल्लाह, जाॾे तुंहिंजो मुंहुं ओॾे अलाह जी ज़ात आहे। रेल में जाॾे दिलि चवई पढ़ नमाज़ क़बूल आहे, पढ़ंदो इंशाअल्लाह, मस्जिद खे आबाद कंदो। असां तव्हांखो ॿियो कोई चंदो नथा वठूं, असां इहो चऊं था त पंहिंजा बच्चा मदरसनि में छॾियो। ख़ुदा जो कसम इहे बचड़ा पढ़ी पवंदे, क़ुर जा हाफ़िज़ आलिम थींदे, तूं मरी वेंदे क़ब्र में सुम्ही पवंदे, औलाद क़ुर पढ़ंदे क़ब्र जन्नत जो बाग़ हूंदे।
अल्लाह से तव्हांजो वेहण क़बूल फरमाए अल्लाह मुंहिंजो ॿुधाइण क़बूल फरमाए सब दोस्त तवज्जो कयो दुआ में हेॾे होॾे न निहारियो दर्द दिल सां दुआ घुरो छो त राति जा 12 थी विया आहिनि अल्लाह जी